बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अॼु ॻाल्हाईंदासीं बांग्लादेश ऐं पाकिस्तान जे तालुकात ते। ॾखण एशिया में हिंदुस्तान जी हाकमियत जा ख्वाब ख़त्म थी रहिया आहिनि। बांग्लादेश इंडिया जे असर खां ॿाहिरि निकिरी नए रस्ते ते गामज़न आहे, जिथे पाकिस्तान सां वेझड़ायूं वधी रहियूं आहिनि। पहिरीं भूटान ऐं नेपाल हिंदुस्तान खे साफ़ जवाबु ॾेई दहलीअ जे हुकुमराननि खे छिरकायो ऐं हाणे बांग्लादेश जे सफ़ारती ऐं फ़ौजी महाज़न ते पाकिस्तान सां वधंदड़ गरम जोशी मोदी सरकार खे परेशान करे छॾियो आहे। ढाका में कायदे आज़म जी सालगिरह मल्हाई वई त इंडियन नज़रियात खे कापारी धकु लॻो ऐं काहिरा में ॿिन्ही मुल्कनि जे अॻुवाननि जी ख़ासि मुलाक़ात दहलीअ जे ऐवाननि में छिकताण मचाए छॾी आहे। वापार जा मौक़िया हुजनि या जंगी सामान जा मुआहिदा, हर तरक़ीअ ते हिंदुस्तानी हुकुमराननि जूं दिलियूं जलंदियूं नज़र थियूं अचनि। ऐं जॾहिं बांग्लादेश पाकिस्तान जे लाइ मख़सूस सिक्योरिटी डेस्क क़ाइमु करे छॾी त इंडिया जे मनसूबनि जा बुनियाद ई धुॾी विया। पर हिन कहाणीअ जो सभ खां दिलचस्प हिसो अञा ताईं रहियल आहे। तफ़सील ॾिसण खां अॻु असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿायो त जीअं तव्हांखे सभु मालूमाती वीडियोज़ मिलंदियूं रहनि। सभ खां पहिरियां अचो त ॻाल्हायूं था पाकिस्तान ऐं बांग्लादेश जी फ़ौजी क़यादत जी मुलाक़ात ते। बांग्लादेश जी हथियारबंद फ़ौज जे प्रिंसिपल स्टाफ ऑफिसर लेफ्टिनेंट जनरल कमरुल हसन पाकिस्तान जे आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर सां हिकु अहम मुलाक़ात कई, जंहिंमें ॿिन्ही मुल्कनि जे दिफ़ाई लाॻापनि ऐं स्ट्रेटेजिक मामलनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी। ख़िते जी बदिलजंदड़ सलामतीअ वारी सूरत हाल ते बहस कयो वियो ऐं ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम खे फ़रोग़ ॾियण लाइ दिफ़ाई लाॻापनि खे वधीक मज़बूत करण ते पिणु ज़ोर ॾिनो। इहा मुलाक़ात हिंदुस्तान लाइ हिकु वाज़िह पैगाम हुई, जेको हमेशह खां ॾखण एशिया में पंहिंजी हाकमियत जो ख्वाब ॾिसी रहियो आहे। पाकिस्तान ऐं बांग्लादेश जे गॾियल कोशिशुनि सां हिंदुस्तान जूं साज़िशूं बेनक़ाब थी रहियूं आहिनि। हाणे ॿई मुल्क हिक ॿिए जे भरिसां बीठा आहिनि ऐं हिंदुस्तान जा समूरा मनसूबा ख़ाक में वञण वारा आहिनि। हीउ वक़्तु हिंदुस्तान जे लाइ हिकु वार्निंग आहे, छो त पाकिस्तानी बांग्लादेश जो दिफ़ाई इतिहाद पूरे ख़िते में हिकु नओं तवाज़ुन पैदा करण वारो आहे। पाकिस्तान हवाई फ़ौज जे सरबराह ज़हीर अहमद बाबर सिंधु सां बांग्लादेशी हथियारबंद फ़ौज जे प्रिंसिपल ऑफिसर लेफ्टिनेंट जनरल कमरुल हसन मुलाक़ात कई ऐं JF-17 थंडर वेढ़ाक जहाज़नि जी पैदावार में गहरी दिलचस्पीअ जो इज़हार पिणु कयो। इंडिया जी हवाई फ़ौज अञा हुन सख़्ते खां ई ॿाहिरि न निकिरी सघी हुई त बांग्लादेश अब्दाली मीज़ाइल ख़रीद करण लाइ बि राब्तो करे वरितो। हुन खां पोइ हिंदुस्तानी मीडिया जी हाय जारी थी वई। हिंदुस्तान खे इहो सम्झणु घुरिजे त ॾखण एशिया में ताक़त जो तवाज़ुन तब्दील थी चुको आहे। पाकिस्तान ऐं बांग्लादेश जे वधंदड़ तिजारती सरगर्मियुनि ऐं फ़िज़ाई राब्तनि ख़िते में नए मुआशी ताक़त जो बुनियादु रखे छॾियो आहे। 11 नवंबर 2024 ते पाकिस्तानी माल बरदार जहाज़ जे चटागांग पहुचणु हिकु नई शुरूआत हुई, जंहिंखां पोइ ॿिन्ही मुल्कनि $718 मिलियन जो वापारु कयो। पर इहा ॻाल्हि रुॻो शुरूआत हुई। हुन तिजारती राब्तनि जो अंगु वक़्त सां गॾु एतिरो वधी वेंदो जो पूरे ख़िते में हिकु नए मुआशी ताक़त जो सिज उभरंदो। तव्हांखे यादि हूंदो असां पंहिंजी शुरूआत में हिकु दिलचस्प ॻाल्हि जो ज़िक्र कयो हुयो। हिंदुस्तान जे क़ौमी सलामतीअ जे सलाहकार अजीत डोवल जो चवणु आहे त ईअं न थिए जो बांग्लादेश पाकिस्तान जो पंजो सूबो बणिजी वञे। हीउ सिर्फ़ु हिकु जुमिलो न आहे, इहो मोदी सरकार जी परेशानी ऐं हिंदुस्तान जे पोलराइज़ेशन जी पॉलिसीअ खे ज़ाहिर करे थो। इहा ॻाल्हि हाणे को हिकु राज़ न आहे त पाकिस्तान ऐं बांग्लादेश जे विच में वधंदड़ लाॻापा न रुॻो उन्हनि ॿिन्ही मुल्कनि लाइ, पर सॼे ॾखण एशिया लाइ हिकु नओं दौरु आहे। जेकॾहिं हिंदुस्तान इहा ॻाल्हि सम्झी सघे त ॿियनि जा तरा कढण सां हू न अॻिते वधी सघे थो ऐं न ई पंहिंजे अवाम लाइ कुझु हासिलु करे सघे थो, त पोइ शायदि उहो हिकु नए रस्ते ते क़दम रखे सघे। ख़िते में अमन ऐं तरक़ीअ जी ज़मानत उन ॻाल्हि ते आहे त हिंदुस्तान पंहिंजे पाड़ेसियुनि सां हथ मिलाए पंहिंजे फ़ुज़ूल साज़िशुनि खे छॾे ऐं हिकु नए सोच जो बुनियादु रखे। पाकिस्तान ऐं बांग्लादेश जे वेझड़ाई न सिर्फ़ु ॿिनि क़ौमुनि जे मफ़ाद में आहे, पर पूरे ख़िते जे इस्तेहकाम ऐं ख़ुशहालीअ लाइ हिकु संगे मील साबित थींदी। हिन वधंदड़ लाॻापनि जो असरु न रुॻो हुननि ॿिन्ही मुल्कनि ते थींदो, पर इहो हिकु पैगाम आहे जेको हिंदुस्तान जहिड़े वॾे मुल्क खे ॿुधणु घुरिजे। ॿिन्ही मुल्कनि जे इतिहाद सां ॾखण एशिया में हिकु नओं तवाज़ुन क़ाइमु थींदो ऐं हिंदुस्तान खे इहो सम्झणु घुरिजे त रुॻो दुश्मनीअ सां कुझु बि हासिलु न थींदो। हीउ उहो वक़्तु आहे जॾहिं ॾखण एशिया जी तक़दीर बदिलजण वारी आहे ऐं शायदि इहो पाकिस्तान ऐं बांग्लादेश जो नओं सिज आहे जेको पूरे ख़िते खे रोशन कंदो।